दोस्तों हक़ मौजूद सभिनी खे सलाम। अॼु असांजो मौज़ू आहे सिंधु मातर तहज़ीब जो सी मुञाण मोन जो दड़ो। असां इन मौज़ूअ खे ॿिनि हिसनि में विरायो आहे ऐं सुवाल हीअ आहे त आख़िरकार हेॾी वॾी दुनिया जी तहज़ीब तबाही जे किनारे ते कीअं पहुती, ऐं पर उन खां वॾो अॾु उहो आहे या सुवाल इहो आहे त असां हिन अज़ीम तहज़ीब जी हिन नाले जो बि तइनु न करे सघिया आहियूं। असां पंहिंजी हिन गुफ़्तगू में मोहनदड़ जो नालो छा हुजणु खपे, ॿियो मोहनदड़ खे आबाद कंदड़ केरु हुआ, मोहनदड़ माण्हुनि जो वणज वापारु छा हो, ऐं हितां जे माण्हुनि जो मज़हब छा हो, ऐं शहर तबाह कीअं थियो। बुनियादी तौर ते समूरो गुफ़्तगू जो असांजो मौज़ू इहे मौज़ू हूंदा। बाक़ी लेक्चर जे ॿिए भाङे में मोहनदड़ खे बचाइण जे हवाले सां कुझु तजवीज़ पेश कंदासीं। पेश कयूं था जेको पहिरियों असांजो मौज़ू आहे या पहिरियों भाङो आहे, उनखे असीं पंहिंजी गुफ़्तगू जे हेठि आणियूं था। दोस्तो, बुनियादी तौर ते इंसान वटि अकेलाई वारी ज़िंदगी तर्क करे इज्तिमाही ज़िंदगी बसर करण पुठियां टे वॾा बुनियादी मक़सद हुआ। हिकु फितरत ऐं जारुनि खां पंहिंजो बचाव करे सघिजे, ॿियो हम जिन्स वारनि सां जमायत में रही सघिजे, टियों इंसानी नस्ल जे बका लाइ ॿार जी पैदाइश ऐं परवरिश करे सघिजे। उन्हनि टिनी मक़सदनि खे हासिलु करण लाइ इंसान खे समाज ठाहे कढण जी ज़रूरत महसूसु थी। उहा ज़रूरत हुई कि इंसान हिक ॿिए जे वेझो आयो, तहज़ीब तोड़े तमदन जो इन कुरअर्ज़ ते बुनियादु विधो ऐं इंसान हिकु तहज़ीब याफ़्ता ज़िंदगीअ जो आगाज़ कयो। हूअं बि जेकॾहिं असां तमदन लफ़्ज़ खे ॾिसंदासीं त उहो अरबी ॿोली जो लफ़्ज़ मदीना ऐं मदन मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे शहर। तमदन जी माना आहे पाण खे शहरी बनाइण या शहरी ज़िंदगी गुज़ारणु। उनखे संस्कृत में सभ्यता यानी जमायती ज़िंदगी चयो वञे थो। जेकॾहिं इंसान शहरी ज़िंदगी गुज़ारे थो त उनजो मतिलबु तहज़ीब जा उन बुनियाद शहरी ज़िंदगी में रखिया आहिनि। तहज़ीब लाइ अलामा काज़ी वज़ाहत कंदे चयो आहे त तहज़ीब लफ़्ज़ अज़ब मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे सवारणु या सुधारणु। तहज़ीब जी माना आहे शाइस्तगी, जंहिं लाइ हेठिन ॻाल्हियुनि जो हुअणु लाज़मी सम्झो वेंदो आहे। सभ खां पहिरियां गुफ़्तगू जो अंदाज़, ॿियो हुनजो इल्मु, टियों हुनर ऐं फ़न जी तरबियत कीअं रही, चोथों उसूल ऐं नज़रिया हुनजा कहिड़ा आहिनि। इहे असांजी तहज़ीब याफ़्ता माण्हू या तहज़ीब याफ़्ता हुजण वारे जे लाइ लाज़मी तरह सां चारि इहे अंसर लाज़मी आहिनि। गुफ़्तगू जो अंदाज़, इल्मु, हुनर ऐं फ़न जी तरबियत, उसूल ऐं नज़रिया। तहज़ीब इंसानी समाज जो हक़ीक़त में मिराज हूंदी आहे, जिते इंसान ज़िंदगी गुज़ारण जा सभई हुनर ॼाणंदो ऐं सिखंदो आहे। जिते इंसानी ज़िंदगी सफलता ॾांहुं सफ़र कंदी आहे, उहे सुबुह जो बटन रसल तहज़ीब जी तशरीह कंदे चयो आहे त तहज़ीब मुराद आहे साइंस जो ग़लबो ऐं तरक़ी, जंहिंजे वसीले माण्हू पंहिंजी ज़िंदगी आराम ऐं ख़ुशहाली सां गुज़ारे सघे। तहज़ीब याफ़्ता समाज में इंसान जी तरक़ी रफ़्तार तेज़ थी वेंदी आहे, पर जॾहिं उहा तहज़ीब अफ़रा तफ़री जो शिकार थींदी आहे त उहा तहज़ीब पंहिंजो मौत पाण मरी वेंदी आहे। छाकाणि तहज़ीब आज़ादीअ में सफ़र कंदी आहे ऐं ज़ाब्तनि तोड़े तरतीब में जवान थींदी आहे, जोबन माणींदी आहे। पर जॾहिं समाज इंतिशार जो शिकार थींदो आहे, भञटार जो शिकार थींदो आहे, त तहज़ीब जो मौत फितरी हूंदो आहे। छाकाणि त मुंतशिर समाज में तहज़ीब इर्तिका या त थींदी न आहे या थींदी आहे त सुस्त थींदी आहे, ऐं तहज़ीब जो ज़वाल जो आगाज़ थींदो आहे। इंसानी तारीख़ जे सॼे सफ़र में टे वॾी तहज़ीबूं ॻणियूं वञनि थियूं, जंहिंमें जेके टई तहज़ीबूं हिकिड़ी हमअसर बि आहिनि। मिसाल तौरु मिस्री तहज़ीब, सुमेरी तहज़ीब ऐं सिंधु माथरी तहज़ीब। उन खां सवाइ जेकी असां चाइनी तहज़ीब आहे, उहा बि एतिरी क़दामत रखे थी जेतिरी मिस्री समीरी तहज़ीब रहे थी ऐं सिंधु माथरी तहज़ीब रखे थी। पर इन तहज़ीबनि सां या सिंधु माथर जी तहज़ीब सां गॾु में गॾु ॻंढापो न रहियो आहे। पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजी हिसाब सां तमामु वॾी अहम तहज़ीब चाइनी तहज़ीब बि रही आहे। ख़ैर, असीं इन टिनी वॾियुनि तहज़ीबनि जे हवाले सां अलॻि बहस करण बजाए या चाइनी तहज़ीब ते बहस करण बजाए अॼु सिर्फ़ु असां सिंधु माथर जी तहज़ीब ते बहस कंदासीं। ऐं
ते असार कंहिं में त क़दीमा जे माहिरनि सिंध तहज़ीब सां लाॻियल पियल तक़रीबन 1500 खां वधीक ॻोठ ऐं शहर ॻोल्हे लधा आहिनि। इहो वॾो हिकिड़ो शानदार क़िस्म जी हिकिड़ी नई तहक़ीक़ आई आहे त सिंधु तहज़ीब सां लाॻापियल 1500 ॻोठ ऐं वॾा शहर लधा विया आहिनि। उन्हनि मां 475 जेके शहर ऐं ॻोठ आहिनि उहो पाकिस्तान जी मौजूदा जोग्राफी में उन्हनि मौजूदु आहे ऐं जॾहिं त 925 वरी शहर ऐं ॻोठ जेके सिंधु तहज़ीब सां लाॻापियल आहिनि उहे इंडिया में आहिनि ऐं कुझु शहर अफ़गानिस्तान ऐं तुर्कमानिस्तान मां बि मिलिया आहिनि ऐं ख़ुसूसन अफ़गानिस्तान इन करे त काबिल नदी सिंधु दरिया में शोट कंदी आहे, उन करे उनजी तहज़ीब जो हुन सां ॻंढापो रहंदो आहे। ऐं सिंधु मातर सां लाॻापियल 1500 ॻोठनि शहरनि मां मोइंदड़ वधीक नुकर बि आहे, छाकाणि त मोइंदड़ सिंधु मातर जी गादी जो हंधि हो, ईअं ई किन चइजे त मरकज़ी शहर हुयो। असीं हिन सॼी ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त हाणे असीं मौज़ू तरफ़ अचूं पिया त पहिरीं हिन ॻाल्हि ते असां बहस कंदासीं त मोइंदड़ जो नालो छा हुजणु घुरिजे। सभ खां वॾो बहस जेको निकिते आहे उहो इहो आहे त मोइंदड़ जेको तबाह थियो उनखे त बहस में पवणींदासीं, पहिरीं नाले जे हवाले सां पंहिंजी कुझु गुफ़्तगू ॻाल्हि ॿोल कंदासीं। सरकार अक्सर सम्झंदी या चवे थी या सरकारी खाते वारा चवनि था त मोइंदड़ो माना माउंट ऑफ डेड ऐं नालो ई दुरुस्त आहे, जंहिं करे हिननि अक्सर दर्सी किताबनि में ऐं ॿिनि जॻहनि ते इहो लिखी छॾियो आहे माउंट ऑफ डेड, नालो दुरुस्त आहे। हू चवनि था मोइंदड़ो ग़लती खां मेन बदिरां मोहन लिखियो वियो आहे, उनजी सही चार मोहन जो दड़ो थींदो, मोहन हे नून या मोहन जो दड़ो, पर ॿिन्ही जी माना आहे माथियलनि जो दड़ो। हीअ सरकारी नुक़्ते नज़र आहे, सरकार इनखे नुक़्ते नज़र खे पेश कंदी रही आहे ऐं लिखत में बि आणी आहे अंदी रही आहे त ॿिन्ही जी माना आहे माथियलनि जो दड़ो। पर भेरूमल महरचंद आडवाणी लिखे थो त सिंधीअ में माहो माना खून या कोस, किथे लठ लॻे या माण्हू मरी पए त चवंदा आहिनि माहो थियो आहे। माहो जो धातु थींदो संस्कृत लफ़्ज़ मश माना कुअण या नास करणु आहे, प्राकृत में हुनजो उचार थींदो म ऐं सिंधी में महू माहो, हुनजो वाह थींदो मही या माही, जमो थींदो महन महान, पर मुंहुं बि चयो वञे थो। उन पस मंज़र में ॾिसबो त मोइंदड़ माना माथियल या खून थियल दड़ो, माउंट ऑफ द किल्ड, पर हिते हुन अनुमान खे उन करे दुरुस्त नथो अची सघे, छाकाणि त हिन शहर जी थियल जेका खोटाई आहे उहा 10 सैकड़ो थी आहे। उन मां लाशनि जो तइदादु जेको आहे उहो आंगुर ते ॻणण जे तौर बि मस में मिलियो आहे। ऐं हिन हवाले सां सिराज चवाणी मोइंदड़ सां तमामु घणी तहक़ीक़ कई आहे, ख़ासि करे ॿोलीअ हवाले सां। उन चवणो आहे त दड़े मां लधल 3-4 मुहरूं अहिड़ियूं मिलियूं आहिनि जिन जी पढ़णी कोट मुंहुं, कोट गुलमुं ऐं कोट मोहन लफ़्ज़ लॻनि था। हिन जे ख़्याल मुताबिक़ दड़ जे पोइ दौर में या ॿिए टे तह वारे कंहिं शहर खे ठुलमोहन या ठलमूं सॾींदा हुआ, जंहिंखे सुमेरनि में दलमूं सॾियो वञे थो। किन तारीख़दान उहो ॿुधायो आहे त जॾहिं आर्या सिंध में आया त उन्हनि सामुंडी किनारे सां सफ़र कंदे सिंधु दरिया जी छोड़ खां दाख़िल थी सिंधु दरिया जे किनारे ते आबाद थियणु शुरू कयो। जंहिं जाइ ते आर्यन अवल राश इख़्तियार कई उन जाइ खे मोहन जो दड़ो नालो ॾिनो वियो। ऐं इहो बस थोरो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त थोरो ध्यान सां इन मामले ते ॾिसंदा या सम्झंदा त उन्हनि जी शयुनि खे अञा वधीक सम्झण में सहूलियत थींदी। त आर्यन जंहिं जाइ ते राश इख़्तियार कई उन जाइ खे मोहन जो दड़ो MOHAN जो दड़ो सॾनि था। मोहन आर्यन कबीले जे सरबाज जो नालो सम्झो वञे थो, जॾहिं त दड़े जो मतिलबु पतण या पोर्ट आहे, पोर्ट जिते सामान लाहे चढ़ी थींदी आहे पतण, ऐं जंहिंखे सिंधीअ में मोहन जो पतण सॾियो वञे थो। माना हीअ बि नुक़्ते नज़र तारीख़ में आहे त उहो कबीलो कंहिं तरह सां उन नाले सां असां वटि अॼु बि मुरोज नज़र अचे थो, जंहिं करे उनखे मोहन जो दड़ो सॾणु बहितर थींदो। सर बैनर्जी हुन नाले खे अंग्रेज़ी में मोहन जो दड़ो लिखियो हो, मोहन जो दड़ो MOHEN जो दड़ो लिखियो हो, छाकाणि त अंग्रेज़ जॾहिं खोटाई करण या उन खां अॻु जॾहिं आम माण्हुनि खां दड़े जे बारे में सुवाल कंदा त हिन दड़े जो नालो छा आहे त आम लोग उन्हनि खे मुंहें माना साम्हूं इन फ्रंट ऑफ जेका शइ साम्हूं हुजे, असीं सिंधीअ में अॼु बि चवंदा आहियूं मुंहें माना मुंहिंजे साम्हूं,
दड़ो मोहे दड़ो माना मुंहिंजे जे साम्हूं दड़ो जेको हुयो, छाकाणि त असांजे इलाइक़नि में रहूं पिया, उते असांजी तारीख़ जे हवाले सां का शयूं मौजूदु न हूंदियूं, पर असां जॾहिं साम्हूं दड़े खे ॾिसंदा हुआसीं चवंदा हुआसीं मोहे दड़ो आहे, मुंहिंजे जे साम्हूं दड़ो आहे। अॼु बि तव्हां कंहिं माण्हू खां पुछंदा त उहो हिनखे मोहे जो दड़ो करे छॾींदा आहिनि। मोहे दड़े आस पास तक़रीबन ॻोठनि में हुनखे मोहे जो दड़ो छॾींदा आहिनि। आम माण्हू जॾहिं दड़ ते घुमण वेंदा आहिनि त उहे बि चवंदा आहिनि त असां मोहे पिया वञूं। उहो ई कारण आहे जो दुनिया जा मिड़ई हर कले जा ॿार उनखे मोहे दड़ो खे लिखनि था, छाकाणि त जेसि ताईं दड़े जी नाले जी हक़ीक़त पधरी नथी थिए तेसि ताईं लोकदाप विज़डम खे तरजीह ॾिनी वेंदी आहे। बाक़ी हिनखे मोहन जो दड़ो सॾणु माउंट ऑफ द डेड सॾणु तारीख़ सां सम्झाईंदो हथु चढ़ांदा आहे, छाकाणि त हिते लाशनि जो त कंहिंखे मिलियो ई कोन आहे। उन लफ़्ज़ खे बिगाड़े पेश करणु दुरुस्त न थो चए सघे। मूं बि ॾिसी भला जेकॾहिं सरकार जेके माउंट ऑफ डेड थी सम्झे, पर दुनिया जा पोइ त समूरा दड़ा आहिनि उहे माउंट ऑफ डेड आहिनि, त मोहे दड़े खे माउंट ऑफ डेड छो थो सम्झे। उन पुठियां बि सरकार जी या माना उन्हनि माण्हुनि जी नेकी नती सम्झ में, नेक नीति जेका आहे उहा या नेक नीति लफ़्ज़ छॾे करे चई बदनीति उन्हनि जी ज़ाहिर थिए थी, जेके लफ़्ज़ खे बिगाड़े करे पेश कनि था पिया। इन करे जेके बि क़दीम दड़ा आहिनि उहे सभु मोल जा दड़ा आहिनि, जहिड़े दड़ा सॼाईंदा आहिनि, त रुॻो हिन खे मोलनि दड़ो चवणु गैरअक़ली ऐं गैर सेंसी ॻाल्हि आहे। ॿी सूरत में जेसि ताईं का मुस्तनद तारीख़ या तहक़ीक़ अचे तेसि ताईं मोहन दड़ो चवणु घुरिजे मोहन जो दड़ो, MOHAN ऐं या MOHEN, मोहे दड़ो या मोहन दड़ो, ॿिन्हिनि जो उचार जेको आहे तलफ़ुज़ जेको आहे उहो लिखी सघिजे थो, पढ़ी सघिजे थो। मोहन माना अरन क़बीले सरबराह ऐं दड़ो त माना जंहिंखे असां पोट चवंदा आहियूं। मोहन दड़ो जॾहिं उन पस मंज़र में चऊं त बि असां उनखे चई सघूं था। बाक़ी आम लोग जेकी माण्हुनि जी ॻाल्हि आहे मोहे जो दड़ो माना इन फ्रंट ऑफ या साम्हूं जेको दड़ो आहे उनखे बि असां कंहिं क़दुरु क़ाबिल क़बूल करे सघूं था। ऐं हिन मोहन दड़े खे आबाद करण वियाल सां जी जेको सुवालु अचे थो पियो त असीं हाणे उन खां पोइ ॿिए सुवाल तरफ़ ईंदासीं, हिन मोहन दड़े खे आबाद कंदड़ केरु हुआ। हितां जा असुलु रहाकू कोलियन यानी कूली मां या महाणा हुया। ऐं मोहन दड़े हवाले सां बि हिकिड़ो अनवर पिदाद साहब या बेखोड़ सातरा अकल जा माहिर या मोहन दड़े सां जिन माण्हू तहक़ीक़ कई आहे उहे सम्झनि था मोहन दड़े खे आबाद कंदड़ महाणा हुया। ख़ैर पर साइंसी ब्रांड ते चवनि था त मोहन दड़े जी नज़ीम शहर जी रिथाबंद कंदड़ दरावड़ हुया, जिन दखन मां निकिरी सिंध, पंजाब, बलूचिस्तान, कलदान ते बैठकूं कयूं पियूं। दड़े मां अलॻि ढांचनि जी मुशाबत सम्झ जो बंदि करण ते रहण वारे क़दीम माण्हू सां मिले थी, पर इहो त हिकिड़ो तारीख़ जो नुक़्तो नज़र आहे। पर हक़ीक़त में दरावड़ असुलु हितां जा ई सिंधी हुया ऐं सिंधी हिंदुस्तान में ॿारनि जे अचण खां अॻु आबाद हुया। मुमकिन आहे त दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके हुन जा उते चहिरे जी मुशाबत मिले थी, मुमकिन आहे उहे वापारी सांगे या के सफ़र सांगे उते विया आहिनि ऐं उते उन्हनि जी पंहिंजा लाश मिलिया आहिनि, आसार उन जा नक्श सिंधी माण्हुनि सां मिलंदड़ आहिनि। मुमकिन आहे होॾे विया हुजनि वापारी लाइ, उतां हुन जा इहे आसार मिलिया आहिनि। ऐं छाकाणि त हीअ इक़्तिसादी तौर ते शाहूकार हुआ, उन करे दूर ॾिसारनि सां वापारी नाता ऐं चीनी मटासरा जो बंदोबस्तु करे सघंदा हुआ। सिंधी माथर जा रवासी इंडस सिविलाइज़ेशन रवासी साफ़ सुथरा शाहूकार फलाई ऐं मुनज़म समाज जा मुनज़म समाज त पर स्टेट रियासत जा हिकिड़ा मालिक हुया। किन मारियुनि चवण लाइ हिन शहर जी अॾावत आर्यन कई आहे ऐं उन ॻाल्हि खे दुरुस्त न करे नथो चई सघिजे, छाकाणि त आर्या बुनियादी तौर ते ॻोठाणा माण्हू हुआ, जॾहिं दड़े जा माण्हू शहरी ऐं तहज़ीब याफ़्ता हुया ऐं उन्हनि बाक़ाइदा रिथाबंद करे शहर जी अॾावत कई। दुनिया जे अंदरि ई नुक़्ते नज़र बि आहे त तहज़ीबनि जेका वाध विझ थी आहे उहा शहरनि में थींदी आहे। इन करे जेके मोहन दड़े खे आबाद कंदड़ माण्हू हुया उहे शहरी ज़िंदगी गुज़ारींदा माण्हू हुआ, उहे दरावड़ हुया। उन करे चई सघिजे थो, बिल्कुलु इतमाद सां हिन ॻाल्हि खे चई सघिजे थो त हिन शहर जी अॾावत में दरावड़ ई आहिनि ऐं दरावड़ी नसुलु हितां जो असुली नसुलु आहे। उन खां पोइ अचूं था त हितां जे माण्हुनि जो गुज़र सफ़र जा ज़रिया छा हुया। उन लाइ हितां जा फसल, पोखूं ऐं जानवर हितां जा अक्सर माण्हू पंहिंजे गुज़र सफ़र ऐं वापार जे तिले तिला कंदा हुआ। हितां जा माण्हू केतिरियूं पोखूं बि कंदा, जंहिं करे हिन तहज़ीब याफ़्ता माण्हू खे शहरी ज़िंदगी सां गॾु ज़रिए हवाले सां बि माहिर सम्झो वञे थो। रबीअ जे फसल जा त आसार वाज़ह नज़र अचनि था। पोख अक्सर के सैलाबनि ते कंदा, सैलाबनि दरिया जी उथल पुथल जॾहिं थींदी उन्हनि ते अक्सर करे पोखूं थींदियूं।
दड़े जी खोटराई मां कणिक ऐं जवन जा दाणा बि मिलिया आहिनि जेके रबी जा फसल जा आहिनि। ऐं ख़रीफ़ फसल में कप जो फसल सभ खां दिलचस्प आहे। कप ऐं कप मां ठहियल सोटे कपिड़े खे सुमेरी सिंधु, यूनानी सेंदाल ऐं मिस्री सेंदाल करे छॾींदा हुआ। दड़े जी खोटराई मां सोटी कपिड़े जा टुकड़ा बि मिलिया आहिनि, जंहिंमां साबित थिए थो त हितां माण्हू कप जजी अंदाज़ में कंदा हुआ। हीउ इलाइक़ो गरम रहियो आहे, जीअं सभु दड़े जे हर घर में खूह मिले थो। मर्कज़ी तलाव, डंडूं, ढोरा बि जजी रंग में मिलनि था। हिते पोखीला जिन औज़ारनि जा निशान मिलिया आहिनि, उन्हनि मां ॾाटरो ऐं हर रहम आहिनि। ऐं जेका इंसानी ज़मीन जी खोटराई जेका कई आहे, उहा बि हर हुनजो अहम किरदारु आहे। कोडर ऐं खोटण जी रंबीअ जहिड़ा औज़ार बि मिलिया आहिनि। हर कंहिं ढगे जी तस्वीरूं मिलियूं आहिनि। ऐं जेको ढगो मोंजड़े ढगो तव्हां तस्वीर जेका मोंजड़ी नुज़मी ॿाहिरि लॻियल आहे, साॻियो ढगो तव्हांखे थर में बि मिलंदो। ख़ैर, जॾहिं त मींहुं ऐं गेंडा, चीता, शींहं, फाड़ा, हाथी वॾे तादाद में रहंदा हुआ। जेतोणीकि असां वटि हाथी जेकी आहे हाणे जंगली तबाह थी विया आहिनि, हाथी असां वटि नथा रहनि, पर मोंजड़ दौर में हाथी बि जेकी आहे उहा तस्वीरूं उन शइ में मिलियूं आहिनि। ॿुलणियूं डॉल्फिन्स जेके आहिनि उहे ऐं वागू दरिया में आम जाम हूंदा हुआ। हाणे त डॉल्फिन जेकी आहे उहा असां वटि उहा घटि थी अचे। डॉल्फिन जो सफ़र उहो दरिया में पाणी न हुजण जे करे उहो ख़तमु थी वियो आहे या बंदि थी वियो आहे, या थोरे तइदाद में अचनि थियूं त उहो बि माना न हुजण बराबरि आहे। दरियानि ऐं ढोरनि में मच्छी आम हुई, जंहिं करे हितां जा रहवासी मच्छी खाओ या फिश ईटर सॾिया वेंदा हुआ। इन करे हिननि जे मोंजड़े माण्हुनि लाइ इहो मशहूरु हुते इहे मच्छी खाओ माना फिश ईटर आहिनि। ऐं मोंजड़े माण्हुनि जो भला मज़हब छा हुओ, हाणे वरी असां उन तरफ़ अचूं पिया त मज़हब जे ॾिस में दड़े जी खोटाई मां कंहिं बि हिसे में अॼु ताईं कोई मंदरु, न कोई इबादतगाह, न वरी कोई दस्तावेज़ मिलियो आहे जंहिंजे बुनियाद ते उहो चई सघिजे त हितां माण्हुनि जो मज़हब अक़ीदो कहिड़ो हो। बाक़ी उतां लदल मुजस्मनि, मोहरनि, पथरनि, नक्शनि जे आधार ते कुझु क़यासारायूं करे सघजनि थियूं ऐं कयूं वियूं आहिनि। केतिरनि देवियुनि जा बुत तोड़े माता देवी जा बुत लधा विया आहिनि, जिन खे धरती माता या माता देवी जा बुत सॾियो वञे थो। हिन खेत्र में माता जो तसवर अवले ज़माने खां मिले थो। हू सम्झंदा हुआ त धरती असांजी जियापी बका लाइ महिरबानी माउ वांगुरु आहे, अन्न ऐं जल ॾिए थी। हिन वक़्तु हिन देवी खे अम्बा दुर्गा या ॿियनि नालनि सां सॾनि था। माता माना माउ, माता देवी, धरतीअ खे बि माउ चवण जो तसवर उहो ख़ुदि माना हिकिड़ो अलॻि बहस आहे त मदरी समाज, पदरी समाज। मदरी समाज में जॾहिं औरत सॼे समाज जी हावी हुई, उन करे उन मदर धरतीअ खे असां मदर जो लक़ब ख़िताब ॾींदा आहियूं। मदर धरती माउ आहे। पर इहो तव्हां वरी जापान या जर्मन दुनिया ॿियनि इलाइक़नि में वरी उहा मदर जे खां वधीक फादर जे हिसाब सां उहो दर्जो रखे थी पई। ख़ैर, इहो अलॻि वरी हिकिड़ो बहस हुनखे छॾियूं था। असां अचूं था त दुनिया जे ॿियनि मुल्कनि में अॼु ताईं वणनि ऐं ॿूटनि जी पूॼा बि कंहिं न कंहिं सूरत में थींदी नज़र अचे थी। जीअं ईसाई नाल जे वण, क्रिसमस ट्री या यहूदी शजरुल हयात ऐं हिंदू सोम खे मुक़दस सम्झी पूॼा कंदा आहिनि। जॾहिं मां सोम ऐं उनजी पिपर जे खे मुक़दस सम्झंदा आहिनि, पूॼा कंदा आहिनि। जॾहिं मां पिणु केतिरियूं मूर्तियूं मिलियूं आहिनि जिन मां ख़बर पवे थी त माण्हू वण जी ख़ासि करे पिपर जी पूॼा कंदा हुआ। निम जे वणनि जा बि आसार पूॼा वारे हालत में आहिनि। हिते वण खे पूॼण जा ॿ तरीक़ा अमरोज नज़र अचनि था। हिकु वण खे सिधे तरह पूॼियो वेंदो, ॿियो वरी वणनि खे रूहनि ऐं देवताउनि जी जाइ सम्झंदा हुआ। जानवरनि खां ख़ौफ़ सब इंसान जानवर जी पूॼा कंदा हुआ। अवाइल दौर में ख़ुदा जो तसर ख़ौफ़नाक जानवर देवता वांगुरु हूंदो हो। सिंधु माथर जा रहवासी ढगे, सांह, चीते, हाथी, गेंडे, वागुड़ खे देवता सम्झंदा हुआ। इन लदल सबूतनि मां ज़ाहिर थिए थो त नाग खे बि देवता सम्झंदा। पर मां सम्झां थो त इन तहज़ीब जा रहवासी अक्सर के पाणी जा पुॼारी हुया, वाटर वर्शिपर हुया। ऐं भला हीअ वाटर वर्शिपर या फितरत परस्ती जेकी आहे इन मोंजड़े जी फितरत ख़ुदि जेकी आहे इंसानी उनखे पूॼियो आहे। फितरत नेचर पे वर्शिपर बि हुया, पर वाटर वर्शिपर इन करे वधीक रहिया आहिनि छाकाणि त पाणी इंसानी जिया पे वॾो कारण रहियो आहे। पाणी जी पूॼा आलमगीर मज़हबी एतक़ाद रहियो आहे। जीअं हिंदू गंगा जमुना खे देवियुनि जी हैसियत ॾींदा आहिनि, सिंधु माथर जा रहवासी बि पाणी खे पाक पवित्र सम्झंदा हुआ। उनजो अंदाज़ हुन मां लॻाए सघिजे थो त हिते हर घर में खूह, गुसलखाना, विञण जी जाइनि, ॿियनि पाणी इस्तेमालु शयुनि में कीअं मुहताद नमूने एतिराम सां मनसूबाबंदी
कई थो। ख़ुदि जेको ग्रेट बाथ आहे, जेको तलाउ आहे, वॾो दुनिया जो पिनो पिनो जेको स्विमिंग पूल आहे, उन में बि माण्हू जॾहिं वेंदा हुआ त उहो हिकिड़ो मुक़दस हुन जी जॻह हूंदी जिते पाक पवित्र थी पोइ उन में लहंदा हुआ। इन करे जेको ग्रेट बाथ जेको आहे उहो ख़ुदि वाटर वर्शिप जे हवाले सां हुनजो मरकज़ी इबादत गाह हुयो। इन करे चई सघिजे थो आराम सां ऐं तहक़ीक़ माना त चई सघे थो त हीअ वाटर वर्शिप हुया। उन खां पोइ चवंदा दड़े जी खोटराई। दड़े जी खोटराई जे हवाले सां सुवालु आहे त सर बनर्जी क़दीम आसार खाते जो सुप्रीम जॾहिं सिकंदर आज़म जे 12 ठुलनि जिन ते यूनानी ऐं हिंदुस्तानी ॿोलियुनि में नुश्ता कुरायल आहे, इन ॻोल्हा में बीकानेर ऐं बावलपुर रियासतनि जा दौरा कंदो हो। मेराणे हाकड़े जा सुकल पेट ॻोल्हींदो वठंदो ऐं सिंध में दाख़िल थियो तॾहिं 1912 में लाड़काणे पासे जे आस पास थानीको थियो जॾहिं हिते जे माण्हुनि खे उनखे ठिकर थांवनि तोड़े ॿियनि लदल शयुनि जा कुझु टुकड़ा न त हिन उन मां अंदाज़ो लॻायो त हिते का क़दीम तरीन तहज़ीब लिकल आहे। सर बनर्जी सियारे में हिते खोटाई शुरू कराई। क़दीम आसार वारनि खे इहो यादि रखणु खपे त क़दीम आसारनि वारा अक्सर करे खोटाई सियारे में कराइण खे तरजीह ॾींदा आहिनि, छाकाणि त मौसम सर्द हुअण सबबु खोटाई करण में तकलीफ़ घटि थींदी आहे। ऐं खोटाई दौरान सर बनर्जीअ खे अज़ीम सभ्यता जूं केतिरियूं यादगार शयूं मिलियूं। उन करे उहो सम्झणु घुरिजे त मूं जहिड़े खोटाई शुरूआति कंदड़ सर बनर्जी हुयो, पर उन वक़्तु हिंदुस्तान जे आर्कियोलॉजिकल खाते जो डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल हुयो, जंहिं करे खोटाई जो समूरो क्रेडिट उनखे ॾिनो वेंदो आहे। ख़ैर उन बस खे छॾे करे अचूं था पंहिंजी उन ॻाल्हि ते त सर जॉन मार्शल उन उहे शयूं घुरायूं, उनजा फ़ोटो इलस्ट्रेटेड लंडन न्यूज़ में छपाया, जंहिं करे खोटाई जेके शुरू कई उहो सर जॉन मार्शल करे शुरू कई ऐं उन पंहिंजी उन सॼी ॻाल्हि खे अॻिते वधाइण लाइ सॼी दुनिया जूं अज़ीम तहज़ीब तरफ़ पंहिंजो ध्यानु छिकायो। उन खां पोइ उनजी वधीक खोटाई लाइ 1952 में अटकल 1000 मज़दूर रखियईं, जिन मां अक्सर करे बुरे ज़ात सां तालुक़ु रखंदा हुया। किन कमाई ख़ातिर त किन हिन अज़ीम विरसे सां मोहबत ख़ातिर ॾाढो प्यार सां पूरो कयो। उन्हनि मज़दूरनि जा नाला तोड़े एड्रेसूं गुम आहिनि। हूअं बि सभु इंसानी तारीख़ जेकी आहे उन में ॾिसंदो जेको दुनिया जो लेबर कंदड़ मज़दूर कंदड़ आहे उहो गुम आहे। मिसाल तौर ते ताजमहल जो ठाहियो ऐं ताजमहल जिन मज़दूरनि ठाहियो, मज़दूर जेके 18,000 मज़दूरनि ते डेली कमु कंदा हुआ, पोइ उहो ताजमहल ठाहींदड़ माण्हुनि जो मज़दूरनि जी एड्रेसूं गुम आहिनि उनजी, पर उन ताजमहल जो क्रेडिट हिकिड़े शहंशाह खे ॾिनो वञे थो। ख़ैर ज़रूरत उन ॻाल्हि जी बि आहे त उन पुरतनि खे मानण लाइ को न को दुनिया अंदरि यादगार जेकी दुनिया वॾी यादगार ठाहिराया आहिनि, त उन्हनि पुरतनि खे मान ॾियण लाइ को यादगार क़ाइमु करे उन नाला एड्रेसूं लिखाई वञनि ऐं मुंहुं अंदड़े जेके जिन खोटाई कराई आहे उन्हनि खे उनजी बनता तौर उन नाला लिखाइणु ज़रूरी आहे। हिन वक़्त ताईं अटकल 33 एकड़ ज़मीन जी खोटाई थी सघी आहे, जॾहिं दड़े जो वॾो हिसो अॼु ताईं खोटाई खां महरूम आहे। सरकार 20 अप्रैल 1953 ते दड़े खे 655 घंटा एराज़ी लाट कई, जंहिंमां हाणे चोतरफ़ कब्ज़ा थी विया आहिनि। 43 एकड़ 22 घंटा सिविल एविएशन वारनि जे कब्ज़े में आहिनि, 11 एकड़ ऐं 16 घंटा इरीगेशन वारनि वालार कई आहे। बाक़ी बि अमलदान काफ़ी एराज़ी खपाए छॾी आहे। उते मक़ामी माण्हू आबादी कनि था, जंहिं सभु दड़े जी एराज़ी नंढड़ी थींदी वञे थी पई। उन ते असां वरी ॿिए मौज़ू में ईंदासीं त उनखे कीअं बचाए सघिजे थो। उन खां पोइ असां अचूं था त इन दड़े जी तबाही जा सबब छा आहे। दड़े जी क़दामत जा कुल 9 दौर आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं 8 साइटुनि जी 3 दौरनि ताईं खोटाई मुमकिन थी सघी आहे। हिन वक़्त ताईं थियल 10 एकड़ खोटाई मां इन दड़े जी तबाही जा जेके सबब मालूम थिया आहिनि उहे बि आख़िरी त न आहिनि, पर असुलु सबब ताईं पहुचण लाइ राय हमार कनि था ऐं बुनियाद ज़रूरु बुनियाद जेके हुन जा तहक़ीक़ हवाले सां पवनि था। इन तबाही जे हवाले सां हिकु उहो सबब बि ॼाणाए वञे थो त बरसाति जी पाणी जी छोड़ण लहण सबबु ज़मीन दोज़ थियो, दरिया जो रुख तब्दीली करे शहर उन जे वर चढ़ी वियो। बोरिन उन शहर खे केतिरा ई दफ़ा लोड़ियो, जीअं ऐं साॻी रिथाबंदी मुताबिक़ वरी ॿीहर ठाहे वियो। उहो सबबु थी सघे थो त मुसलसल बोरिन जे करे शहर वीरान थियो आहे ऐं माण्हू पंहिंजा घर घाट छॾे लॾभण करे हलिया विया आहिनि। ऐं माना ॿोॾि उन जी तबाही मुख्य सबबु थी सघे थी।
पर हिकिड़ो इहो चए थो वञे त मुमकिन आहे ज़िलज़िले जे करे जेको आहे हीअ शहर तबाह थी वञे। ज़िलज़िले जी त हवाले सां असां इन करे हिनखे तहक़ीक़ खे या ॻाल्हि खे दुरुस्त नथा सम्झूं, छाकाणि त असां वटि ज़िलज़िलनि वारी ज़ोन न आहे। ज़िलज़िलनि वारो ज़ोन न आहे त असां वटि ज़िलज़िला जे ईंदा आहिनि त उहे बि एतिरा न ईंदा आहिनि, शहर जे शहर असांजा तबाह थी विया आहिनि। ऐं हिकिड़ो माना उन सबब खे असां रद्द कयूं था। ॿियो जेको हिते चयो वञे थो त माना कुदरत तरफ़ां को ॾमर थियो हिन शहर ते, बादशाह सलामत जेको आहे मुख़्तलिफ़ औरतुनि सां जॾहिं ज़नाऊं कंदो हो त उहो माना हुन शहर खे माना को औरत जेकी हुनजी बिस्तरे हेठि आई त दुआ घुरी त पोइ हुन खां पोइ शहर तबाह थी वियो। इहो हिकिड़ो मफ़रूज़ हो, ख़ासि करे मज़हबी धुरनि इन करे पैदा कयो आहे त जीअं मोहनजोड़ो जेको इस्लाम खां अॻु जो हिकिड़ो इंतिहाई शाहकार हिकिड़ो शहर रहियो आहे ऐं तहज़ीब याफ़्ता रहियो आहे, सॼी दुनिया जी हैरतनाक हिकिड़ी रही आहे। उनखे माण्हुनि खे परे रखण जे लाइ हिकिड़े क़िस्म मफ़रूज़ आहे उन्हनि क़ाइमु करे छॾिया आहिनि त हिन शहर ऊंधो थियो आहे। सॼो शहर तव्हां वञी तव्हां घुमी अचो, तव्हांखे सॼो शहर किथे बि तव्हांखे ऊंधो नज़र न ईंदो। हुनजा अॼु ताईं दीवारूं, हुनजा खूह, हुनजी ॿिए सभु इमारतूं तव्हांखे सभु सिधियूं नज़र ईंदियूं। इन करे इहो मफ़रूज़ हो, को अहमियत कोन थो रखे, न वरी साइंस जे हवाले सां या तहक़ीक़ जे हवाले सां हुन ॻाल्हि जी अहमियत आहे। ऐं ॿियो सबबु इहो सबबु थी सघे थो त हिन शहर जे माण्हू रवास जेको वापार जे संगे सां किथे वञी ॿाहिरि कारोबार कया आहिनि, जिन करे जॾहिं वापारी तां शिफ्ट थी विया आहिनि या ट्रांसफ़र थी विया आहिनि त उन खां पोइ हिन माण्हुनि जा माण्हुनि बाक़ी लॾ प्राण कई आहे। ऐं पोइ जॾहिं लॾ प्राण थी वेंदा आहे, शहर या ॻोठ या घर ख़ाली थींदा आहिनि त पोइ आहिस्ते आहिस्ते उहे तबाह थी वेंदा आहिनि। हिकु अनुमान उहो बि आहे त आर्यन अची हिन शहर ते हमलो कयो, हमले वारा जीअं शहर में दाख़िल थिया त उन खां अॻु में काफ़ी माण्हू शहर छॾे विया। आख़िरी दौर में मर्दनि ऐं औरतुनि तोड़ी ॿारनि जा घिटियुनि ऐं जाइनि में कुझु लाशा मिलिया आहिनि, जिन में केतिरा घाव आयल बि आहिनि। उनखां वधीक ज़ोर सां आख़िर उहो बि सभु ॼाणायो वञे थो त हिन शहर में का ख़तरनाक बीमारी दाख़िल थी आहे। ऐं इहा माना हिते ॻाल्हि थींदी त बीमारियूं अॻे हूंदियूं, मतिलबु माता जी बीमारी ॻोठनि जा ॻोठ जेके हुन तबाह करे छॾिया, कोड़ जी बीमारी जीअं ॻोठनि जा ॻोठ तबाह करे छॾींदी हुई। मुमकिन आहे त का अहिड़ी बीमारी हिन शहर में लथी आहे जिन करे माण्हू पंहिंजे पाण खे गैर महफ़ूज़ सम्झंदे हितां हिजरत करे दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में विया आहिनि। उहो कारण जो दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में तहज़ीब जी बाशिंदनि जा आसार अॼु कंहिं न कंहिं सूरत शिकिल मौजूदु आहिनि। कुझु बि हुजे पर अॼु त हिन दड़े जी पुॼाणी जा सबब मुकमल तरह सां मालूम न थी सघिया आहिनि। हर मौक़े खे पंहिंजे अंदाज़ सां नमूननि ज़ाहिर करे कया आहिनि, पर इहा ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं साइंसी हवाले सां थिए की कंहिं हवाले सां मोहनजोड़े तबाही जा सबब जेके हक़ीक़त ते वेझो नज़र अचनि था, उन में हिकु का बीमारी हिन शहर खे लॻी आहे, ॿोॾ ऐं बरसातुनि जे करे हीउ शहर तबाह थियो आहे, हमले वारनि जे करे हीउ शहर तबाह थियो आहे। इहे माना टे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे कंहिं क़दुरु क़ाबिल क़बूल करे सघिजे थो। ऐं उन में वधीक जेको सबबु आहे उहो ॿोॾ। असांजे दरिया इलाइक़नि ते जेके आबाद शहर आहिनि उहे मुमकिन आहे त ॿोॾियुनि जे करे तबाही हेठि बार बार ईंदा रहिया आहिनि। ऐं मुमकिन आहे त हिन शहर खे ॿोॾ जे करे हीउ शहर तबाह थियो हुजे। हमले वारनि जो सबब बि तमामु घणो तारीख़ हेठि ज़िक्र हेठि ईंदो रहियो आहे। आर्यन जे हमलनि जे करे हीउ शहर बि तबाह थी सघे थो। ऐं बीमारी, इहे टे वॾा सबब आहिनि। बहरहाल हिन अञा भई तहक़ीक़ जी वधीक ज़रूरत आहे। दोस्तो, उमेद तव्हां लाइ गुफ़्तगू लाभाइती साबित थी हूंदी, जॾहिं त हिन गुफ़्तगू जो ॿियो हिसो मोहनजोड़े खे बचाइण जे हवाले सां तजवीज़ुनि ते मुश्तमिल आहे। उमेद तव्हां हुनखे ज़रूरु ॿुधंदो त ऐं उहो बि तव्हांजे लाइ लाभादो थी वेंदो। ऐं हिन मौज़ू खे असां हिते ख़तमु कयूं था, छाकाणि त हीउ मौज़ू हिते ई तमामु घणो वॾो थी वियो आहे। बाक़ी ॿिए हिसे खे बाद में तव्हां दोस्तनि सां बहस में आणींदासीं। तव्हांजी महिरबानी।